बाड्र बरसां यूसी दड़ा ॻोठ जी गवर्नमेंट डिस्पेंसरी दड़ा जी इमारत ज़बून हाल बणिजी वई आहे, जंहिं करे इमारत जी छित मां चापड़ किरण रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि, जॾहिं त मरीज़नि लाइ का बि घड़ी ख़तरे खां ख़ाली न आहे। जॾहिं त बरसाति पवण सबबु केतिरा ई भेरा वॾा चापड़ किरण करे डिस्पेंसरी अमलो ऐं मरीज़ मौजज़ाने तौरु बची विया आहिनि ऐं हर वक़्तु छित किरी पवण जो ख़तरो रहे थो। गवर्नमेंट डिस्पेंसरी दड़ा जी इमारत ज़बून हाल थियण सबबु इस्पताल जो अमलो ऐं मरीज़ इस्पताल जी इमारत रही पवण जे ख़ौफ़ सबबु अक्सर परेशानी में वरतल रहनि था। उन मौक़े ते डॉक्टर अब्दुल गनी मंगी ॿिए अमले जो चवणो त इस्पताल में नाक़िस मटीरियल इस्तेमालु थियण करे 5 सालनि अंदरि इमारत तबाह थियण लॻी आहे, जंहिं करे दवा वठण लाइ आयल मरीज़नि में बि ख़ौफ़ रहे थो ऐं इमारत जी ख़राब हालत ॾिसी मरीज़ ख़ौफ़ में मुब्तला थी वञनि था। पुरा ॻोठाणनि जावेद अहमद जूणे जो, नबी बख्श जूणे जो, गुलाम सरवर जूणे जो, हाजी अब्दुल गफ़ार जूणे जो, मोहम्मद सालिह, शब्बीर अहमद, कामिर वकार अली, मोहम्मद छुटल ख़ासि करे ॿियनि ॻोठाणनि जो चवणो त संदन ॻोठ जी इस्पताल में समूरी यूसी दड़ा जे केतिरनि ई ॻोठनि जा सवनि जे अंग में रोज़ानो मरीज़ अचनि था। हिननि चयो त हीउ अकेलो सेंटर आहे जिते घणे में घणी OPD रहे थी, पर हिन सेंटर जी इमारत ठाहिण वक़्तु नाक़िस मटीरियल इस्तेमालु थियण करे थोरे वक़्तु अंदरि ज़बून हाल बणिजी चुकी आहे। हिन सेंटर जी इमारत ऐं भितियूं इंतिहाई कमज़ोर थी वियूं आहिनि, जेकी कंहिं वक़्तु बि ड्रही सघनि थियूं। हिननि सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं सिहत जे वज़ीर डॉक्टर अज़रा फज़ल पेचूअ खां घुर कई त गवर्नमेंट डिस्पेंसरी दड़ा जी ज़बून हाल इमारत जल्द ठाराए ॾिनी वञे ऐं इस्पताल जी बिल्डिंग तयारु करण वक़्तु नाक़िस मटीरियल इस्तेमालु कंदड़ ठेकेदार ख़िलाफ़ सख़्त खां सख़्त कार्रवाई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध न्यूज़ वेब TV।